नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी भरिसां ॻोठ कादिर बख़्श सांद में ॾाहिरी बिरादरी जे ॿिनि धुरनि में घटी जे लंघ वारे मामले तां झेड़ो थी पियो। झेड़े में लठूं सरोटा कुहाड़ियूं लॻण करे ॿिन्ही धुरनि जा 4 औरतूं ज़ख़्मी थी पियूं आहिनि। ज़ख़्मियुनि में नूर ख़ातून ॾाहिरी, सकीना, बशीरा, तस्लीम समेत असलम, शाहिद, हामिद ऐं कादिर बख़्श, अब्दुल ख़ालिक, माजिद, काशिफ समेत 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मी औरतुनि ऐं मर्दनि खे भरिया सिटी अस्पताल में दाख़िल कयो वियो, जॾहिं त ॿिनि ज़ख़्मियुनि में हामिद ऐं कादिर बख़्श ॾाहिरी खे ॻणती जोगी हालत में नवाब शाह अस्पताल रेफर कयो वियो। ॿिए पासे भरिया सिटी थाणे ते ॿिन्ही धुरनि पारां अलॻि अलॻि 10 ॼणनि मथां NC दाख़िल करे इलाज लाइ लेटर ॾिना विया आहिनि, जॾहिं त पुलिस पारां का बि गिरफ़्तारी अमल में न आई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।